अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइयो। उमेद आहे तव्हां सभु ख़ैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइयो टिकटॉक जी असां सीरीज़ 3 में आयासीं। 3 वीडियो आहे हीअ असांजी। इंशाल्लाह तव्हांखे नेक्स्ट जेके वीडियो असां माना पहिरियों जेके तव्हांखे ॾेखारियूं उहे तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। हाणे फ्रेंड हीअ असांजी माना 3 वीडियो आहे तव्हांखे ॾेखारियूं था। हिन में हीअ सेटिंग टिकटॉक जी मसलन फ्रेंड तव्हां जेके ID ठाही माना हीअ ऑप्शन ते तव्हां ईंदो, मैनेज अकाउंट ते ईंदो। हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो स्विच टू बिज़नेस अकाउंट। हिन मां असां कैटेगरी पंहिंजी सिलेक्ट कंदासीं त माना असांजी जेका ID जी कैटेगरी कहिड़ी हुजे, म्यूज़िक जे हिसाब सां हुजे या कहिड़े बि हिसाब सां हुजे, तव्हांखे मां सम्झायां पियो। उन हिसाब सां तव्हां पंहिंजी माना सिलेक्ट करे सघो था जहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजी हीअ ID ठाहींदो टिकटॉक जी। हाणे मसलन मां हिनखे जेको लिखियलु आहे मां हिनखे ओके कंदुसि हिते। हाणे जीअं असां हिनखे ओके कंदासीं त हिन जा ऑप्शन जेके आहिनि असां वटि खुली ईंदा। हिनखे असां कंदासीं नेक्स्ट। हिते तव्हांखे नज़र ईंदो असां हिनखे कंदासीं नेक्स्ट। असां जीअं हिनखे नेक्स्ट कयो त हिते ॾिसो तरह तरह जा तव्हांखे ऑप्शन नज़र अची वेंदा। माना जहिड़े हिसाब सां तव्हां पंहिंजो चैनल माना ठाहियो था जेको आहे माना उन हिसाब सां तव्हां पंहिंजो माना हिते सिलेक्ट कयो। इलेक्ट्रॉनिक जे हिसाब सां आहे, फूड जे हिसाब सां आहे, गेमिंग जे हिसाब सां आहे, हेल्थ जे हिसाब सां आहे। जहिड़े हिसाब सां तव्हांजो जेको आहे माना जेको तव्हां अकाउंट ठाहियो आहे उन हिसाब सां पंहिंजी माना ID तव्हां सिलेक्ट कजो। मसलन मां हिकिड़ी तव्हांखे हीअ सिलेक्ट करे ॾेखारियां पियो। हिते ॾिसां मां पंहिंजी हीअ जेको आहे मुंहिंजी जेका मसलन हीअ ID आहे एंटरटेनमेंट मीडिया जे हिसाब सां आहे त मां हिनखे माना ठाहियां पियो एंटरटेनमेंट मीडिया। हिनखे मां सिलेक्ट कंदुसि, पोइ वरी मां हिनखे पंहिंजो नेक्स्ट कंदुसि। तव्हां पंहिंजी माना पसंदि जे हिसाब सां जहिड़े हिसाब सां तव्हां ID ठाहियो था उन हिसाब सां तव्हां पंहिंजी ठाहिजो। तव्हां हिन ऑप्शन खे सिलेक्ट करे पोइ हिनखे नेक्स्ट कजो। हाणे मां हिनखे नेक्स्ट कंदोमांसि। असां हिनखे जीअं नेक्स्ट कंदासीं हीअ असां वटि एडिट माना जेको आहे प्रोफाइल ॿुधाए पियो। तव्हां पंहिंजी प्रोफाइल जेका एडिट कयो असां हिनखे एडिट न कंदासीं। हाणे असां हिनखे स्किप कंदासीं। हिते इहो ऑप्शन तव्हांजो माना सेट थी वियो। हाणे वरी नेक्स्ट वरी ॿियो ऑप्शन तव्हांखे मां ॾेखारियां पियो। हिनखे 3 डॉट तव्हांखे नज़र ईंदा। असां हिनखे सिलेक्ट कंदासीं। हिते वरी असां ईंदासीं हेठि सेटिंग एंड प्राइवेसी। असां हिनखे ओके कंदासीं। असां मैनेज अकाउंट जो ऑप्शन सिखियोसीं। हाणे असां ईंदासीं प्राइवेसी में। प्राइवेसी जेको लिखियलु आहे तव्हां इहो जो तव्हांखे नज़र ईंदो प्राइवेसी, असां हिनखे ओके कंदासीं। हिते असां ओके कंदासीं। हिते जेको मथे तव्हांखे ऑप्शन मिलंदो प्राइवेट अकाउंट, तव्हांजो इहो प्राइवेट अकाउंट जेको ऑप्शन जेको आहे इहो बंदि हुजणु खपे। अगरि तव्हांजो इहो खुलियलु हूंदो त तव्हांजी ID जेका आहे कंहिं वटि न वेंदी। माना किथे बि तव्हांजी ID शो न थींदी। तव्हां परेशान थींदो, माना कंहिं वटि बि तव्हांजी ID नज़र ईंदी। इहो ऑप्शन तव्हांजो माना बंदि हुजणु खपे। हाणे वरी नेक्स्ट वरी इन जे हेठों वरी ॿियो इहो ऑप्शन आहे। तव्हां हिनखे मां हिनखे ओके करे तव्हांखे ॾेखारियां पियो। हाणे हिते तव्हां ॾिसो हिन जा ऑप्शन जेके आहिनि तक़रीबन ही जेके आहिनि ऑन। तव्हां ॾिसंदा कॉन्टेक्ट आहे, फेसबुक फ्रेंड आहे, इहो बि माना ऑन लॻो पियो आहे। जेके बि माना फंक्शन आहिनि इहे सभु जेके आहिनि तव्हांजा ऑन हुजनि। माना हिते हिन में सभु जेके आहिनि फंक्शन तव्हांजा इहे खुलियल हुजनि। माना हिननि खे ऑन रखिजो, हिननि खे ऑफ न रखिजो। हिननि खे ऑफ रखंदो त माना तव्हांजी वीडियो जेका आहे फॉर यू में माना घटि हलंदी। इहे फंक्शन सभु तव्हांजा ऑन हुजनि। हाणे वरी नेक्स्ट असां वरी पोइ हिनखे बैक कंदासीं। वरी हिते माना साइन इन कॉन्टेक्ट एंड फेसबुक फ्रेंड इहो नज़र ईंदो ऑप्शन। तव्हांखे हिनखे ओके कंदो। असां जीअं हिनखे ओके कयो त हीअ जेको मथे जेको ऑप्शन जेको आहे तव्हांजो हीअ जेको आहे माना ऑन हुजे, हिनखे बि तव्हां ऑन रखिजो, हिनखे बंदि न कजो। वरी हेठि जेको साइन फेसबुक फ्रेंड हिनखे बि तव्हां ऑन रखिजो। हिनखे ऑन तव्हां रखंदो त जेके फेसबुक जा तव्हांजा फ्रेंड हूंदा, लिस्ट हूंदी, उहा बि तव्हांखे सभु नज़र ईंदी हिन ते। हिनखे बि तव्हां इहो ऑन करे छॾिजो। हाणे वरी असां ईंदासीं बैक। हाणे थोरो हिनखे बैक कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं वरी ॿियो फंक्शन। हाणे हीअ जेके आहिनि असां ॿ जेके आहिनि फंक्शन इहे जेके तव्हांखे मां सेखारिया हिन जी सेटिंग तव्हां मुकमल सिखी आहे। वरी असां हेठि ईंदासीं एड्स जेको लिखियलु आहे, एड्स लिखियलु आहे, असां हिनखे ओके कंदासीं। इन जो जेको हीअ ऑप्शन आहे इहो बि माना ऑन हुजणु खपे, इहो बंदि न हुजे, हिनखे बि तव्हां ऑन रखिजो। हाणे असां वरी हिनखे कंदासीं थोरो पोइ हिते बैक। तक़रीबन इहे असां फंक्शन सिखी वियासीं। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हांखे माना वरी ॿियो फंक्शन सेखारींदासीं। इहा असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो कमेंट्स में, ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। ठीकु आहे फ्रेंड, त नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं तव्हां सां। ओके, ख़ुदा हाफ़िज़।